साईं बात बजाड़े छोकरे के मुझे मथो तरजीह तो दे तो साईं रोई वेठो चई रईस मूंखे तीर छॾे विया जागीरदार छॾे विया वॾेरा छॾे विया इहे वातदाड़ा छोकरा ई त आहिनि जिन जे आधार ते आउं सिंध जे दुश्मननि खे ललकारे सिंध जे आज़ादी जी जंग पे विड़ा ऐं उहे अॼु वातगाड़ा छोकरा जिन जो पंहिंजे रहबर ते पंहिंजे सैयद साईं ते अहिड़ो त ईमान हुयो जो सैयद जे कौल ते सैयद जी ॻाल्हि ते सैयद जे चयल लफ़्ज़नि ते अड़ ॾिठो ईमान आणींदो छो त पैगंबरनि ते जेके माण्हू शक कंदा आहिनि उहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि ऐं उन वक़्त ते असांजे सिफ़नि में मुनाफ़िक़ मौजूद हुया साईं बेमिसाल ॾींदो हो त जेकॾहिं मुर्शिद चवे त मुसल्लो शराब मां ॿोड़े निमाज़ पढ़ त ईअं पढ़णु खपे छो त सालिक जेके हूंदा आहिनि उहे इन्हनि इश्क जे रमज़नि खां चङी रीति वाक़िफ़ हूंदा आहिनि त उन वक़्त बि ही सैयद जा सिपाही आशिक़नि जे कतार में हुया सिंध सां मोहबत करण वारी इश्क जी जेका सुठी साईं जीअं शइ विधी उहे सिंध जे नौजवाननि निभाई आहे सैयद जेका सिंध में आज़ादीअ जो फिक्र ॾेई सिंधी नौजवाननि में ज़हननि में दिलनि में दिमाग़नि में जेका धरती माउ जी मोहबत सिंध जी अज़मत सिंध जे शानदार माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खां जंहिं वाक़िफ़ कयो आहे उन सैयद अहिड़ा त आशिक़ पैदा कया आहिनि जेके माण्हू कल्ह चवनि पिया त साईं जीएम सईद सां गॾोगॾु सिंधु देश जी तहरीक ख़तम थी वेंदी दफ़न थी वेंदी त अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते अची ॾिसणु खपे सही सैयद जा फॉलोअर ॾींहों ॾींहों घटिजनि कोन था पर हर ॾींहुं हिननि जी विख अॻिते आहे हर ॾींहुं ही कॾहिं चवणा आहिनि कॾहिं ॾहणा आहिनि कॾहिं किरोड़े थींदा पर ही सैयद जी मशीन खे पाए तकमील ताईं पहुचाईंदा छो त जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जी मुसलसिल जदोजहद ऐं सिंध ऐं सैयद सां कमिटमेंट ऐं अवां हिते वेठल दोस्तनि जो इहो डिसिप्लिन इहो ॿुधाए थो छो त आउं अफ़सोस सां चवां पियो त हिन सैयद जे तॾे ते जेका आदरबा जेका ख़िदमत जेको प्रोटोकॉल अवां सैयद जे पांधरियनि खे असांखे ॾियणु खपंदो हो उहो असां तव्हांखे नथा ॾेई सघूं न तव्हांखे पानी खाराए था सघूं न तव्हांजे वेहण जो सही इंतज़ाम करे सघूं था इन ते आउं ॾुखारो बि आहियां शर्मिंदो बि आहियां ऐं अवां क़ौमी कारकुननि सां इहो हाणे वाइदो थो कयां त ॿीहर जेकॾहिं तव्हां हिते वेहंदो ईंदो त कम्यूनिकेशनूं पोइ बि थी सघनि थियूं पर अहिड़ो माहौल